ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدًا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم تبارك الذي نزل الفرقان على عبده ليكون للعالمين نذيرا صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझे प्यारा दोस्तों अल्लाह का शुक्र है जे मालिक असां खे मीलाद पाक जी इन सोहणी महफ़िल में हाज़िरी की तौफ़ीक़ ॾिनी ऐं अॼु अल्हम्दुलिल्लाह हिन मदरसे वजा खुश नसीब बजड़न अल्लाह के कुरान के हिफ्ज़ की सआदत हासिल करे पक अल्लाह करे सभिनी जा बच्चा कुरान जा हाफ़िज़ सभिनी जा बच्चा रब करे दीन जा आलिम थियनि जेके कुरान की दौलत नसीब थी वही उनके बिनी जहान की भलाई नसीब मन युरिदिल्लाहु बिही खैरन युफ़क़्क़िहु फ़िद्दीन अल्लाह ताला जैसा भलाई जो इरादो कंदो आ जेके नवाज़ण चाहिंदो आ जेते अल्लाह की खास मेहरबानी थी उनके दीन जो ए कुरान जो इल्म नसीब दुनिया ए दौलत पैसो ए लोकड़ बाग ए बंगला गाड़ियों ए जायदाद अल्लाह पंहिंजे दोस्तन के भी ॾींदो आहे दुश्मनन के भी ॾींदो आहे मंजण वारन के भी ॾींदो आहे न मंजण वारन के भी ॾींदो आहे काफ़िर हिंदू गैर मुस्लिम कम्युनिस्ट रब जे वजूद जा मुनकिर अल्लाह उन्हनि खे भी दुनिया की दौलत पैसो रोकड़ ॾींदो आहे पर दीन सिर्फ़ उन्हे के ॾींदो कुरान सिर्फ़ उन्हे के ॾींदो इल्म दीन वारो सिर्फ़ उन्हे के ॾींदो जिते अल्लाह राज़ी आहे जेके कुरान जो इल्म मिली वने वो ये समझे तो मुझे अल्लाह राज़ी आहे कुरान सगद रहमतों बाहन बरकतों बाहन कुशादगियों बाहन माल ऐं दौलत धन ऐं धरावत अॼु आहे सुभाणे फुरजी बि सघे पर जेको कुरान सीने में अची वियो इहो क़ब्र में बि हलंदो क़यामत में बि अॼु ताईं तव्हां ॾिठो
हज़ारे माण्हू आस पास में मरण था पिया, पूरे ताद लाशन के कांधई थी कब्रिस्तान ते पूरे आया हूंदो। तव्हां कॾहिं ॾिठो त कंहिंसां ज़मीन जायदाद पैसो रोकड़ बैंक बैलेंस या दुकान मकान को गॾिजी क़बर ॾे विया हुजनि? छो था ॻाल्हायो? कंहिंसां दुनिया दौलत सोन चांदी क़बर में गॾु वियो आहे? पर जे मेहनत करे कुरान याद कयो, क़बर में जो कुरान में के छजो तो कोने जी। सुभान अल्लाह। दुनिया दौलत के साथ क़बर में साथ न ॾिनो आहे न ॾींदी, ऐं कुरान के जो साथ न छॾियो आहे न छॾियो। अल्लाह मालो दौलत जाहो हशमत दुनिया की जितनी भी मिल्कियतें हैं ये लामहला छोड़नी पड़ती हैं, बेबस होकर छोड़नी पड़ती है। कोई भी अपनी दौलत को खुशी से नहीं छोड़ता। बोलो, किसी से अगर आप उसकी टोपी छीन लें उसको बड़ा दुख होगा, यार मेरी इज्जत मेरी टोपी छीन गई। लेकिन अगर किसी के 3 कपड़े उससे छीन लो, वो कहेगा यार तेरा तो एक टोपी गई है ना, मेरे तो 3 कपड़े गए हैं, मुझे दुख ज्यादा है तुमसे। फिर किसी से पूरा घर छीन लिया जाए, वो कहेगा तेरे तो 3 कपड़े गए, मेरा तो पूरा घर मुझसे छिप गया, मुझे ज्यादा अफसोस है, मुझे ज्यादा दुख है। जिसकी जितनी दौलत ज्यादा होगी, जब मरेगा मौत आती है तो उसको इतना ज्यादा दुख होता है, परेशानी होती है। ये जो सुनते हैं ना आप, कब्र में कीड़े आते हैं, सांप आते हैं, बिच्छू आते हैं, डरते हैं, ये क्या सांप होते हैं? ये दुनिया के फिकरात होते हैं जो सांप की सूरत में, ये बदअमलियां हैं जो बिच्छू की सूरत में आकर उसको ठसते हैं। लेकिन अगर किसी ने कुरान अपने सीने में समा लिया, अगर अल्लाह का जिक्र अपने दिल में समा लिया, बोलो जब ये मरता है तो वो जिक्र भी साथ जाता है, जब ये कब्र में जाता है तो अल्लाह का कुरान भी उसके साथ कब्र में जाता है। और ये कुरान, ये अल्लाह का जिक्र उसके अंधेरी कब्र को रोशन बना देगा। मैं आपकी तवज्जो चाहूंगा, मेरी तरफ ध्यान करें। ये इंसान का बदन है ना, जो चीज बदन के अंदर है वो छीनी नहीं जाती, जो चीज बदन से बाहर है वो छीन ली जाती है। ये एक नुक्ता है समझने की, ये बात है समझने की। जो चीज बदन के अंदर है वो छीनी नहीं जाती, वो साथ जाती है। जो चीज बाहर है वो सब छिन जाती है। हत्ता के जो बदन के कपड़े पहने हुए हैं ना, ये भी बदन के बाहर की चीज है। ये कपड़े भी उतार दिए जाएंगे, ये जिस्म के जेबों में जो पैसे पड़े हैं ना, ये भी छीन लिए जाएंगे, ये भी तुम्हारे नहीं है। और तो और है, जायदाद है, असबाब है, जमीन है, दुकान है, मकान है, ये सारी बाहर की चीजें हैं, ये तो सारी यहीं रह जाएंगी। लेकिन हमने जो आपको कल भी जिक्र दिया है, ये अंदर की चीज
इसको संभालो अपने अंदर में, इसको बसा लो, अल्लाह के नाम को अपने कल्ब और बातिन में बसा लो। ये तुमसे छीना नहीं जाएगा, ये कब्र में भी तुम्हारे साथ जाएगा। वाह वाह मुर्शिद, वाह वाह वाह। जो कुरान याद कर लिया ना, अब ये हाफिज दो खुश नसीब बेटे हैं, अल्लाह ताला इनको शान आबाद रखे, इनके माँ बाप को भी अल्लाह खुश रखे, इनके उस्ताद को भी अल्लाह ताला शान आबाद रखे। ये जो कुरान याद किया है ना, ये अगर कोई छीन ना चाहे तो छीन नहीं सकेगा, फुर केर चाहे तो पूरे न सकेगा। छोटी अंदर में समाए अल्लाह देखा अंदर वाली शेयासा फुर भी ना है। सुभान अल्लाह। इन्हें जरा तवा के हिते मां ताकीद कंदो आहियां त अल्लाह जो जिक्र करो, यार जो नालो पंहिंजे दिल में बसायो। या दौलत आ, यो खजानो आ, ये हीरा लाल जवाहर है, जे अंदर में अल्लाह जो जिक्र अची वियो, इन्हें जहिड़ो ॿियो को बि दौलतमंद आहे। फिर मैं आपकी तवज्जो चाहता हूं, इंसान जो कदुर, इंसान की कीमत, इंसान जो मुल्ल एतिरो थींदो जेतिरो उन जे अंदर में अल्लाह जो जिक्र ऐं कुरान अल्लाह तवज्जो है। तव्हांजे घर में वॾी पेती रखी आहे, अल्लाह घणनि घरनि में मूं ॾिठो आहे सामान जी पेती आहे, उन में रिलियूं, हंध, बिस्तरा, विहाणा, सामान उन पेती में रखियल हूंदो आहे। ठीकु आहे, हिकिड़ी वरी नंढड़ी पेती आहे, उन में तव्हांजो सोन, घरवारी जा ज़ेवर, पैसा, ॾोकड़, उहे नंढड़ी पेती आहे, उन में रखियल आहिनि। हाणे तव्हां वटि वधीक अहमियत उन नंढड़ी पेती जी हूंदी या वॾी पेती जी? छोटी सी एक बेटी है जिसमें सोना है, चांदी है, आपकी कमाई पूंजी, जमा पूंजी उसमें जमा है, सुभान अल्लाह। सोना चांदी पैसे सारे उसमें रखे, छोटी सी पेटी, और एक बड़ा सा टैंक रखा हुआ है, बड़ी पेटी है, उसमें रजाई है, तकिए हैं, घर का सामान है। आप बताएं, वो भी घर का सामान है, लेकिन आपकी नजरों में अहमियत उस बड़ी पेटी की होगी या उस छोटी पेटी की? क्यों? कि इसमें खजाना है, इसमें तुम्हारी पूंजी है, इसमें तुम्हारी जमा दौलत है, सारी जिंदगी की मेहनत इसमें जमा है। समझे ना? इसी तरह जिस इंसान के अंदर में ये कल्ब वाली पेटी एक छोटी सी पेटी है, जिसमें अल्लाह का जिक्र है, जिसमें रसूलुल्लाह का इश्क है, जिसमें मेरे आका की मोहब्बत है, जिसमें अल्लाह का कुरान है, ये छोटी सी दिल तुम्हारी सारी जिंदगी की जायदादें, मिल्कियतें, माल, दुनिया, दौलत, ये बड़ी पेटियां, ये अल्लाह की नजर में इनकी कोई अहमियत नहीं। अल्लाह की नजर में तो ये दिल वाली पेटी बड़ी है। बसाइज देस दिल वालों, तुम जो मरियाम
बिना मोहब्बत मिठे बजे जियण जग में अजायो आए बिना मोहब्बत सच्चे बजे जियण जग में अजायो आए जने अल्लाह जो जिक्र कंदो जने कुरान पढ़ंदो यो खजानो तुंहिंजे दिल में जमा थींदो पोइ या दिल अल्लाह जो घर बणंदी रब फरमाईंदो मूंखे आसमान न मापाईंदा मूंखे ज़मीन न मापाईंदियूं अगर मां रब रहंदो आहियां त तव्हां जे दिल में काथे दिल ओ जोड़े कल्ब पे तुरबी इंसान में समायो जोड़े कल्ब पे तुरबी इंसान में समायो इसी रात की सिफत में मलक ने सिर झुकायो जोड़े कल्ब पे तुरबी इंसान में समायो जिन्हें अल्लाह जो जिक्र आदम की दिल में आयो तब मलाइकन आदम के सजदा पे गया आदम जो वजूद मिट्टी में थयो गलायो छामा थयो मिट्टी में थयो मिट्टी जा जमीन सच मिट्टी से भरी पईया मिट्टी जा ढेर है वाली जा तड़ा है पर के मिट्टी के मलाइक सजदो न कंदा है पर ये मिट्टी अजीब मिट्टी जे आदम जे मिट्टी वाले वजूद में रब जो नालो मोहम्मद करीम जो नूरा मलाइक सजदो क्या कर यो वजूद आम वजूद नहीं जे वजूद में अल्लाह जो जिक्र हुजे जे में रसूलुल्लाह की मारिफत इश्क नूर मोहम्मदी हुजे जो सल्लल्लाहु मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि जिक्र कर सुने महबूब मन ठार जो जिक्र कर सुने नफ्स शैतान इन सामरी तो पवे कंदूर तू सदा अल्लाह 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 अल्लाह
कंदूर तू सदा अल्लाह 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 मिली जो अल्लाह पर जेके हथ मिलाइना खुश था दिल से खुश हाथ मिलायो
खुश तो थे जैसा हसनैन जो नानो छुड़ाए खुश तो थे जैसा मदीने वालों मीर मुसाफो करे लजपाल नबी जैसा मुसाफो करे उन्हें दा हिसाब किताब पुछाणो पढ़ोगा तस्वीरें क्या होंगी रोजानो 400 भेरा जेको दुरूद पढ़े जन्नत पंजे अखियुनि सां ॾिसी अगे मेरे दुरूद जो किताब में मुफ्त में सब थी खड़ा थिया ये हींअर मिठाई थिया नओ किताब आयो की को हवा इन जी घणी आहे मिठाई अॾियो हमद घणो 400 खड़ी अच्छी ये तव्हांजे लाइ तोहफ़ो आहे ही किताब मूं मदीने शरीफ में सोने जे अॻियां वेही लिखियो हिनजा अक्सर हिस्सा उते मूं जेके सवारिया लिखिया आहिनि उते लिखिया आहिनि ऐं को खणी जॾहिं तयारु थी वियो त खणी वियो साईं जी ख़िदमत में रसूल अल्लाह क़बूल फरमाए ये समझो तो परमिशन मिलियल आहे मुझे हर फकीर के घर में ही किताब हुजे बच्चा फकीर फकीरानू हड़े इन किताब के पढ़ंदा जो सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह ही रब जो कलाम कुरान जिंदे सीने में कुरान अची गयो मदीने वाले साईं जी हदीस साईं फरमाता लो चुरिल फी इहाबिन महतरक इन कुरान के अगर चमड़ी में बंद करे चमड़ी में बंद करे उनके बाह में भी धो वञे त बाह उनके नसाड़ींदी मां वरी साची ॻाल्हि थो बयान कयां त जेका शइ अंदर हूंदी सा महफूज़ रहंदी साईं फरमाईंदा चमड़ी जे अंदर कुरान के रखियो वञे उनके बाह नसाड़ींदी मुहद्दिस लिखियो त इते चमड़ी मजा मुराद इंसान जो वजूद जे वजूद में रब जो कुरान ईंदो उनके दोज़ख जी बाह नसाड़ींदी कुरान याद कंदो जेको याद आ उनके भेरा ॾींदो पढ़ंदो सिंधीअ में कुरान तर्जुमो फ्यूज़ुल फुरक़ान अथव कुरान जो तर्जुमो पढ़ंदा वञो कुरान सां कचहरी कंदा चवे छा हुकुम मुंहिंजो रब मूंसां छा थो किताब करे कुरान पढ़ो ॿिए नंबर ते अल्लाह जो ज़िक्र घणो कयो जो सोने नबी जे मथां सलात ऐं सलाम घणो पढ़ो अल्लाह ताला जल शाह तौफीक बख्शे त अस्तगफार पढ़ो अस्तगफिरुल्लाह 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 अल्लाह अस्तगफिरुल्लाह
तस्बीह इस्तग़फ़ार जो रोज पढ़ो यो गुनाहन जो बुहारो तब साईं फरमाता मन लज़िमल इस्तग़फ़ार जअलल्लाहु लहू मिन कुल्लि दीन मखरजा जेको इस्तग़फ़ार पाबंदी सा रोज पढ़ंदो अल्लाह ताला हर तंगी मां आसानी करे दींदो वमिन कुल्लि हममिन फरजा हर दुख जा अल्लाह कुशादगी करे बाहर कढंदो सुभान अल्लाह हम परेशान के बुलाए छजीद से वरज़क़हू मिन हैसु ला यहतसिब जेको इस्तग़फ़ार पाबंदी सा पढ़ंदो रब उनके एड़ी जाए ता रोज़ी दींदो जिते उन्हें जो वहम गुमान जिते उन्हें जो सोच समझ न हुंदी अल्लाह ताला उन्हें जो कम बनाए छॾींदो बेटा को शिकायत कयो त रोज़ी में तंगी आ साईं बरकत कोने साईं कर्ज वठी वियो आ साईं परेशानी आ सब परेशानी जो इलाज तो दियो सुभान अल्लाह तबीब जो कमा दवा ॾियण किरी ॿुधाए सुभान अल्लाह हां ये तो डॉक्टर के न चए बोल सी दवा में तू खा किरी में तू कर सुई में पाण के हण चङो भलो मां थी वेंदा तने डॉक्टर के ये चयो तो दवा को पासी टेबलेट कोन खाई इंजेक्शन ऊपर ऊपर के पाण ठीक मां थी वेंदा ये थी दो न डॉक्टर जो कमा दवा ॾियण किरी ॿुधाइण कम अगले जो आ जेकरे दवा इस्तेमाल कंदो डॉक्टर जो चयो वञंदो त चङो भलो थी वदाही मर्ज़ हिन असांजे अंदर में बीमारियूं आहिनि नमाज़ नथी वणे रोज़ो नथो वणे दाढ़ी नथी वणे मस्जिद नथी वणे या बीमारी आहे कुरान नथो वणे दुरूद नथो वणे सलात ज़रूरी नथी वणे चङाई जो कम नथो वणे या बीमारी आहे इन बीमारी जी दवा मूंखां वठो वञी दवा इस्तेमाल कयो ॾिसो त चङा भला थियो था या नथा दुनिया जो मर्स या बीमारी माण्हू खे खट ते किराए छॾींदी हली न सघंदो घुमी न सघंदो पर जॾहिं अंदर में रूह में बीमारी अचे त उहो बि ईअं मासूर थी वेंदो मस्जिद में विख न खणी सघंदो हिन जलसे में हिन ज़िक्र वारी महफ़िल में अची न सघंदो अंदर बीमारी हलण नथी ॾिएसि मुझा दोस्तों जेॾी महिल तव्हां हीअ दवा ज़िक्र ऐं दुरूद वारी इस्तेमाल कंदो मरीज़ चङो भलो थींदो आहे त टोकरियूं पाईंदो आहे जेॾी महिल हीअ दवा तव्हां खाईंदो हिकदम जो ॿुधंदो त हीअ दवा तव्हांखे मोहम्मद मुस्तफ़ा जे कचहरी में पहुचाए बिरयानी गोड़ पुलाव कयो रखो मुझे पसंद नहीं मैं नहीं खाता मेरा दिल नहीं करता मुझे दिल नहीं करता छो तो बीमार समझे तो या ग़िज़ा सच्ची है
खातो भलो आ, खातो लज़ीज़ आ, पर खाए न तो छो बीमारी आ। मुझा दोस्तों असा समझूं था नमाज भली, रोज़ो भलो, कुरान भलो, कलमे पढ़ भलो, दुरूद सलाम पढ़ भलो, को भी कहीं न था जो तो दिल बीमार आ। इन्हें बीमारी की दवा बठो बनी इस्तेमाल कर, खुदा जो कसम चंगो भलो पढ़ती जो सल्लल्लाहु अलैहि
का पोतवा जे निकाह में जेका ज़ाल उन्हें जो तवाते हक हुआ तवाजे बच्चन जो तवाते हक हुआ पुत्रन जो न्यायन जो घर बातन जो तवाते हक हुआ पंजे घर वारन सा सुठो सलूक सोनो सलूक रखो और झेड़ो न कयो बिढ़ो न लड़ाई न कयो गाल गोते ॾाढो खई वेठो किथे मुड़स चंगा किथे रिज़ाल मिलियो अमिड़न भेनरुनि खे वरसो कया पंहिंजे मुड़स जी इज्जत कयो साईं फरमाईंदा जेकॾहिं अल्लाह खां सवा कंहिंखे सजदो करणु जाइज़ हुजे हा त ज़ालनि खे हुकुम ॾियां पंहिंजे मुड़सनि खे सजदो कनि मुड़स जी एॾी इज्जत आहे एॾो एतिराम आहे हिकिड़े ॾींहुं सोना हबीब वेठा हुया मदीने वारा मुंहिंजे लजपाल नबी जी कचहरी लॻी पई हुई मजलिस मदीने वारे जी आशिक़नि जूं नज़रूं मुस्तफ़ा जे चेहरे महफ़िल हसीन तुंहिंजी तुंहिंजा जानवर सजदो करता असां वधीक हक़दार आहियूं तुंहिंजे कलमे पाइण वारा हबीब मोकिलियो त असां बि तव्हांखे सजदो कयूं साईं फरमाईंदा ख़बरदार अल्लाह खां सवा ॿिए कंहिं खे सजदो करणु जाइज़ नाहे जे रब खां सवा ॿिए कंहिंखे सजदो करणु जाइज़ हुजे हा त मां ज़ालनि खे हुकुम ॾियां पंहिंजे मुड़सनि खे सजदो कनि पंहिंजे मुड़सनि खे सजदो कनि एॾो मुड़सनि जो हक़ आहे पर अल्लाह खां सवाइ कंहिंखे सजदे जी मां इजाज़त नथो ॾियां पोइ मां एॾो वॾो मुड़स जो हक़ आहे साईं फरमाईंदा जे औरत खे मुड़स चवे ॻाढ़े जबल ते चढ़ी वञी इनकार न करे मुड़स चवे हिन फिके जबल ते चढ़ी वञी इनकार न करे मुड़स चवे त हिन पहाड़ जे मथां चढ़ इनकार न करे एॾो मुड़स जो हक़ आहे पंहिंजे मुड़सनि जी इज़त कयो मर्दनि खे पंहिंजे मुड़स पंहिंजे घर वारी जी खिदमत करणु उन खे हक़ रसाई करणु उन जी ज़रूरतुनि जो पूराओ करणु लटो कपिड़ो खाधो पीतो तेल मेट मुसाग हर कोई फरमाइश कोई न करे त मूंखे इहो वठी ॾे लिपस्टिक वठी ॾे मेकअप वठी ॾे अहिड़ियूं फरमाइशूं ज़ाल बि न करे जेके जाइज़ ज़रूरतूं आहिनि उहे उन जूं ज़रूरतूं पूरियूं करणु मुड़स जे मथां ज़रूरी आहे साईं फरमाईंदा हिन मूंखे ध्यानु कयो ज़ाल ऐं मुड़स हीअं वेठा आहिनि खट ते या पलंग ते या सोफ़े ते गॾु वेठा आहिनि
को ज़ाल पंजे मुर्स के ॾिसे थी मुर्स पंजे ज़ाल के ॾिसे तो हिक ॿिए खे निहारनि था ज़ाल पंजे घोट खे ॾिसी ख़ुशि थी थिए ऐं कुंवार पंजे मुर्स के ॾिसी मुर्स पंजी ज़ाल खे ॾिसी ख़ुशि थो थिए पोइ हीअं था कनि जो हथ वठी हथ में विझे हीअं हथी सभिनी में वञे ज़ाल मुर्स जे हथ में हथ मिलाइनि था पाण में मोहब्बत जो इज़हार कनि था तरफ़ ख़ुशि थी खिले थो अल्लाह फरमाए थो मलाइको ॾिसो ही बानी हक़ निकाह जो निकाह जे ज़रिए हलाल थिया कीअं पाण में मोहब्बत वटे रहिया आहिनि हे मलाइको तव्हां शाहिद थियो ये ज़ाल मुर्स जेके पाण में मोहब्बत रखनि था मूं रब इन्हनि खे बख़्शे छॾियो धारी औरत ने न ॾिसो धारी औरत सां हथ न मिलायो ख़ैर मर्द औरत सां पराई औरत सां जेको निहारण हराम हथ विझण हराम साईं फरमाइनि था पराई औरत खे ॾिसे थो शहवत जी बेहयाई जे नज़र सां त क़यामत जे ॾियारे जहन्नम जी बाहि जो शीहो पकड़ाए उन जे अखियुनि में पटियो वेंदो अहिड़ी औरत जंहिंजो मुड़ुस मौजूद नाहे उन जे बिस्तर ते जेको वेहे क़यामत जे ॾियारे में लोह जी ततल कंगी हूंदी उन जे मथे में विछी उन खे चीरो वेंदो उन जे बदन खे रोड़ियो वेंदो जेको धारी औरत जे बिस्तर ते वेहे थो पराई औरत सां बेहयाई जो इर्तिकाब करे थो मुंहिंजा दोस्तो पर जे पंहिंजी घर वारी सां हथ में मिलाए हिक ॿिए खे ॾिसनि ज़ाल खे ॾिसण में इबादत थियो इहा ख़बर आहे तव्हांखे जी पंहिंजे घर वारी खे गिरहो ठाहे वात में ॾिजो पिंड नफ़रनि जो सवाब टेके छॾियो असहाब ने अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अयती आदमा शहवतहु वलना फीहा अजर सही असां पंहिंजी शहवत पूरी कयूं पंहिंजी ख्वाहिश पूरी कयूं इन में अजर आहे घर वारी सां बेचड़ाई कयूं इन में अजर आहे साईं फरमायो मदीने वाले साईं फरमाए तो भला जे पराई औरत सां ख्वाहिश पूरी करे तो गुनाह थींदो या न या रसूल अल्लाह ये तो गुनाह पाण फरमायो जे पराई औरत सां बेचड़ाई पकड़े गुनाह त पंहिंजी औरत सां बेचड़ाई पकड़े इहो अजर ऐं सवाब ॾिसो असांजो दीन केॾी कुशादगी आहे इन्हें के भी इबादत में शामिल कयो आ पंहिंजे घर वारनि सां खुश उसलूबी सां खुश इखलाक़ी सां पेश अचण इन्हें के भी इस्लाम जे अंदर अजर सवाब ऐं सालिह अमल करार जी नमाज पढ़ण इबादत आ रोज़ो रखण इबादत आ हज करण इबादत आ तीअं पंहिंजे बचड़नि सां वेही पंहिंजे न्याणी पुटड़ो गिरहण उठाए पंहिंजी न्याणी खे खाराए इहो जुरे सवाब पुट सां नंढड़े बचड़े सां प्यार करे उन खे गोद में विहारे उन खे शफ़क़त सां मिठड़ियूं ॾे चुमड़ियूं ॾे पंहिंजे बचड़े खे प्यार ॾे त इहा बि इबादत ऐं सवाब मुझा सोना हबीब बैठा हुया हिकड़ो पारड़ो आयो मेरड़ा कपड़ा हुजन फाटलड़ा कपड़ा खुदा जाने कंहिंजो पार हुयो वो जो आयो त मुझे लजपाल नबी उन्हें पारड़े खे खणी फाकुर पातो उन्हें के चुपड़ियूं ॾिनऊं असां बन को या रसूल अल्लाह
हिन बार के खुदा जाने के जो बारा मानू पंजे पुटन के एतरो प्यार न दींदा है जेतरो तवा हिन बच्चे के प्यार ॾिनो आहे बार केरा सही फरमाइंदा ए साहबियो ही बारो आ जो मुझो हुसैन मुझो बच्चो अचे पियो ही हुसैन के पुछो पुछो बचे पियो हुसैन के पेरन वाली जाय इज्जत तो करे मुझे हुसैन साहिब जो प्यार मिठ में इन्हें जे करे ही बच्चो मुखे बड़ी वियो आए आए हुसैन तो मदीने वाले के प्यारो पर जेको बार हुसैन की इज्जत तो करे मुस्तफा उन्हें के प्यारो मुझे दोस्तों बच्चे शफकत करना प्यार करना मुझे लजपाल नबी की सुन्नत इकरे न्याणे हुजूर जंती भी उम्मे सलमा जे हुजरे में बैठा हुआ साईं फरमाया था उम्मे सलमा दर बंद करे छचकी के अंदर अचण न ॾिजा हींअर मूंसां कंहिंखे मिलण जी इजाज़त न आहे दर बंद करे अम्मा उम्मे सलमा जी फरमाया दर ते वेही साईं जन को मनो किया किसी नंढड़ो शहजादो हुसैन आयो अम्मा दर खोल माना साईं जी बीबी साहब जो इम्तिहान थी वियो हुसैन चे तो अंदर वञा मदीने वाले फरमाया त के अंदर अचण जी इजाज़त न आहे बीबी उम्मे सलमा जी चवे त मां हिने कश्मकश में हुयस त अंदर छजिया या न छजिया वञण ॾिया या न ॾिया त हुसैन नंढड़ो आ रड़ करे रोअण लॻो अम्मा छज मां पंहिंजे नाना साईं में वञा छज मां अंदर वञा जेॾी महिल हुसैन जो आवाज़ मदीने वारे साईं जे कननि ते पियो आहे फरमाइनि था उम्मे सलमा मुंहिंजे हुसैन खे रोअण न ॾे मुंहिंजे हुसैन जो रस्तो न रोके हुसैन जो रोअण मुंहिंजी दिलि सही न थी सघे इमाम हुसैन हुजरे में दाखिल थियो जेॾी महिल अंदर आयो त मदीने वाले साईं पंहिंजे बचड़े खे खणी पंहिंजे कुल्हे ते विहारियो केॾी महिल कुल्हे ते विहारनि था केॾी महिल पंहिंजे गोद ते विहारनि था गल था चुमनि पेशानी था चुमनि इमाम हुसैन नंढड़े जे चपल खे बस जाके वो मंजर हले पियो हुजूर पंहिंजे बच्चे सां प्यार कन ई पिया किसी जिब्रील वेही आयो या रसूल अल्लाह जे हुसैन खे तव्हां हेॾो प्यार ॾेई हलायो तो बाद में तुंहिंजी उम्मत हिनखे क़त्ल कंदी शहीद कयो वेंदो हबीबन जे अखियुनि मां लुढ़क पई हज़ार रोड जिब्रील तो जे या रसूल अल्लाह जे तव्हां चओ त तव्हांखे उहा मिट्टी ॾेखारियां जे मिट्टी में हुसैन खे कयो वेंदो फमद यदहू जिब्रील पंहिंजो हथ घोरे करबला जी मिट्टी खणी मदीने वाले खे ॾेखारी साईं जन जे अखियुनि मां लुढ़क वहनि पिया उम्मे सलमा खे सॾु करे फरमाइनि था उम्मे सलमा हीअ मिट्टी लिकाए रखो उम्मे सलमा हिन मिट्टीअ में मुंहिंजो बच्चो हुसैन शहीद थियो जे ॾियारे ते हुसैन शहीद थियो उन ॾियारे ते हीअ मिट्टी फिरी रत थी पवंदी रत में बदिलजी वेंदी
उन्हें ये मिट्टी मिट्टी न रहती, ये मिट्टी खून बढ़ती भी गई, चेहरे वाले ये मिट्टी रक्त बढ़ती गई। सब चाहे मुझे बच्चों हुसैन शहीद थी। छात प्यार हो पंजे बच्चे साथ, छात शफकत हुई इमाम हसन हुसैन सा मदीने वाले साईं। या सब उम्मत के तालीम हुई तब बच्चन सा प्यार करना, या मदीने वाले मीर की सुन्नता बिदत नाए सुन्नता, या का अच्छाई गाल नहीं, या इबादत बच्चन सा मोहब्बत रखण यो बे अल्लाह वट साबिर मल्लम जो सल्लल्लाहु बच्चन सा प्यार रखो, पंहिंजे घर वारनि सां शफ़क़त सां पेश अचो, लड़ाइयूं न कयो, झगड़ा न कयो। घर में अणपणत सुठी न आहे, घर में प्यार मोहब्बत हुजे। लड़ाई झगड़ो भलो आहे या प्यार मोहब्बत? जे घर में लड़ाई या झगड़ो आ, उन्हें घर में खैर बरकत अमन आफियत मोकलाए वेंदी आहे। जे घर के अंदर प्यारा मोहब्बता, इन्हें घर के अंदर रहमत में बरकत नाज़िल थी। समझो था? तो जिए मस्जिद में फकीर आयो ना, कि घर में भी फकीर हुजो। हाँ, जी हिते सालियाबाद में फकीर थी आया हो ना, घर में भी ये फकीर हुजो। नेक बनजो, सालिह बनजो, सोने नबी दे सुन्नत शरीयत ए दीन ते अमल कयो, ताजा पई जहान पहुंचाना। अल्लाह की मुझे दर ते दुआ है, रब शाह असा सभनी के इनन गालन ते अमल की तौफीक नसीब करे। तवा के दावत अर्ज रखा तो चंद्र जी 24 की रात, 23 की शाम 24 की रात, हिदायत आबाद दरगाह कोटड़ी मुझे मुर्शिद करीम जो उर्स मुबारक आ, मुझे मेरे जो मीलाद याद भी की शाम जो इंशाअल्लाह ताला उते मदीने वाले साईं जे कुर्ते पाक जुब्बे मुबारक जो मीलाद में ऐं इन सां गॾु मूंखे काबतुल्लाह जो खिलाफ मिलियो आहे, जेको हर असवद जे तुदारी कबर थियल हूंदो आहे न, उहो गिलाफ जो टुकड़ो मिलियो आहे। उन जी इंशाअल्लाह ताला तव्हां सभिनी खे, भाइरनि खे, भेनरुनि खे, अमीरनि खे, सभिनी खे इन मजलिस में शिरकत जी दावत अर्ज़ रखां थो। अल्लाह करीम जो शान शान सां सभिनी खे अमल जी तौफीक नसीब फरमाए। दुरूद मुस्तफ़ा किताब ज़रूर वठिजो, इहो पाण सां गॾु खणी वञिजो, इहो तव्हांजी दुनिया आख़िरत जो सरमायो। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हबीब जे सदक़े सां अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा या रब्बी बिल मुस्तफ़ा बल्लिग़ मक़ासिदना वग़फ़िर लना मा मज़ा या वासिअल करम। या अल्लाह इन सारी जमात के नाज़िर सभिनी के दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर, कर्ज़ वारनि जा कर्ज़ ला, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर, मुश्किल ज़दनि जी मुश्किलात माफ़ फरमा। पंहिंजे हबीब जे सदके राज़ी थी मौला असांजा हथड़ा ख़ाली न मोटा। मुंहिंजा करीम रब पंहिंजे हबीब जे सदके असां सां राज़ी थी। जेका ॿुधियूंसीं उन्हनि खे अमल जी तौफ़ीक़ नसीब।